वजन मत घरवारी न कावड़जी वनी मत सोहरो न कावड़जी वनी उनके कंहिंजी परवाह न है वो सब खोटा है बादशाह है लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द पढ़ा कुरान थकी पिया हो कुरान पढ़ा के न पैद पढ़ा जेके कुरान जा आशिक़ हथ त मथे खड़ी ऐलान करन लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द यख़्लुक़ु मा यशाअ यहबु लिमन यशाअ इनासा व यहबु लिमन यशाअ ज़ुकुरा औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा व यजअलु मन यशाअ अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। रब तो चवे आसमानन ते ज़मीनन ते हुकूमत मुंहिंजी आहे तुझे अमड़न जे पेट ते भी हुकूमत मुंहिंजी चओ न सुभान अल्लाह चओ असां जो रब असां के काफ़ी आहे चओ असां जो रब असां के काफ़ी आहे जो पूरी दुनिया के निंड कराईंदो आहे पाण जागदो तो झट खां पोइ जेकॾहिं अञा तोखे गर्मी लॻे त तोखे मज़ो न अचे जेको गर्मी खां बि पाक याद रखो मुसलमानों असां उन रब करीम जा पूजारी हूं जेको किबल में माकुड़न जी भी सार लहंदो आहे तू त अशरफुल मखलूकात ओ सवा लख नबियन जे ताज नबी ते कलमो पढ़ियो थई तो ते रब जा वॾा एहसान थोड़ा थई अली फरमाइल लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफी ज़लालिम मुबीन। हमसे फरमाए तो तमाम दे वडो थोरो के तमाम एहसान के तमाम सही अखियों दे करे थोरो न जानाई कन्नो दे करे थोरो न जानाई कन्नो नो माई जेकरे पुत्र दे करे इयो न के पुत्र नाम है थोरो के माई अल्लाह फरमाए तो तमाम के दिल सनमा तमाम की सूरत मो तमाम दे मिठो मोहम्मद नबी करे मोकलियो तमाम मलाइकन मो नबी न मोकले जिन्नन मो नबी न मोकले इंसान ए तो चवे त असा जो नबी इंसान ही ना असा जो नबी इंसान जो सरदार आ तो असा जो नबी पाक मोहम्मद करीम नबियन जो नबी जो वडे शान वारो जेके अबो भी आहे त अम्मा भी आहे अबो भी हुजूर जे अब्बे जो नालो अब्दुल्ला दादे जो नालो अब्दुल मुत्तलिब चौद सुभान अल्लाह अम्मा जो नालो आमिना ओ मदीने जे मीर जा दीवाना चरियो नथी असां पाक मोहम्मद करीम जा दीवाना हूं खुदा जो कसम जेको सभनी इंसानन जो सरदार इंसान भी आहे ऐं नूरन जो भी नबी सरदार आ नूर त मिठे मोहम्मद करीम जे दर जो नौकर आ जिब्रील मदीने जी मीर जी खिदमत में नौकरी करण वारो हो पाक मोहम्मद करीम सोहरन के सरदार नबी जे चेहरे के ॾिसी जिब्रील भी छा पियो चवे यानी पाक मोहम्मद करीम जायो हो तो जिब्रील भी चेहरे के ॾिसी छा पियो चवे कल्लतु मशारिकल अर्ज़ व मग़ारिबहा सुभान अल्लाह ढरिया तवाजो आवाज भली घोट की न पहुंचे पर कच्चे के पूरे इलाके में गूंजे तो मिठे मोहम्मद जा दीवाना बैठा है कल्लतु मशारिकल अर्ज़ व मग़ारिबहा लम अर अहद अहसन अजमल अकमल अतहर अत्यब मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील अमीन भी हिय पे तो ओ सोना मोहम्मद करीम माता मशरिक भी ॾिठी माता मगरिब भी ॾिठी माता पूरी दुनिया जो चक्कर लगाए पर सोना मोहम्मद तो जड़ो सोनो जिंदगी में मां ॾिठो ना है तू हसीन ना है पर हसीन जो भी सरदार वो सोनो मोहम्मद करीम जो असा के ओ नबी जो शान वारो चओ तो सही उन शान वारे नबी जी मां केड़ी तारीफ कया पर बुधो मुसलमानों कलमे वारो मिठे मोहम्मद करीम जा सब आशिक दीवाना उन वक्त भी होया नबी संगे सच्चो भी मनीदा हा अमीन भी मनीदा हा पर जेने नबी से तौहीद भी प्रचार कई
तो तौहीद ॾाढी ॾुखी आहे हक़ ॾाढो ॾुखियो आहे इज़ा जाअल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा जॾहिं हक़ ईंदो आहे त बातिल भॼी वेंदो आहे छो त बातिल जो बुत कूड़ ते ॿधल आहे बातिल कूड़ ते बीठल क़ुरान सचो जॾहिं पढ़ियो वेंदो तो बातिल भोरा भोरा थी वेंदो मदीने के मीर मिठे मुहम्मद करीम जॾहिं हक़ बयान कयो तौहीद बयान कई सचे रब जी वखाण बयान कई पाक नबी इमामुल अंबिया को पंहिंजा दुश्मन बणजी विया मुसलमानों छो त तौहीद ॾाढी ॾुखी आहे होॾे हज़रत इब्राहिम खलील जॾहिं तौहीद बयान कई पहिरियों पीउ थो चवे सलाह जो लक वहजुरनी मलिया ओ इब्राहिम हिक रब जी तारीफ़ तो करे हे असांजा काॾे वञनि पहिरियों पत्थरनि सां मां कुटी गवाए पीठ करे मालूम थियो त तौहीद ॾाढी ॾुखी आहे अल्लाह असांखे तौहीद परस्त बणाए तौहीद परस्त उहो जेको हिक रब जे दर ते झुके गैर जे दर ते न झुके सजदो कहजो कजे ॻाल्हायो निवड़त कहजी कजे रुकू कहजे अॻियों कजे कुबो कहजे अॻियों थे सजदो कहजे अॻियों माण्हूअ जो सजदो हराम माण्हूअ जो सजदो हे वरी पीरनि बुज़ुर्गनि जे बि पेरनि ते साईं कुर्बान वञा मां तुंहिंजा पेर चुमां मदीने जे मीर मिठे मुहम्मद करीम के सहाबा साईं जेकर मोकल मिले असां तो मुहम्मद करीम जॻियों झुकियों तुंहिंजो सजदो कयूं तो वॾे शान वारो आहे फरमाईंदा सजदो हिकु अल्लाह जो करिणो आहे ॿिए जो सजदो करिणो न आहे हे मदीने जो मीर थई रहमतुल आलमीन थई जंहिंजे सदके रब जोड़ो जहान थई ये नबी तौहीद बयान कई पंहिंजा त दुश्मन ख़ुदा जो कसम मके जे कुरैश में हुजूर खे तकलीफ़ ॾिनो हुजूर खे ॾाढा दुख ॾिनो हुजूर संगे रस्ते ते कुंडो छलाईंदा हा ओठो छलाईंदा हा नबी संगे पत्थरनि जा मींहं वसाईंदा हा छा तव्हां इहो वाक़ियो न ॿुधो आहे हुजूर संगे रस्ते ते हिकिड़ी कुराड़ी औरत रस्ते में ओठो छलाईंदी हुई हंधि कचिरो पाणे ओड़े ॾोड़े करे उछलींदी हुई मुंहिंजो सोनो हबीब नबी जो नबी इमामुल अंबिया वो भी खामोश रहंदा हा कॾहिं बि उनखे कुझु न चयो अब तो फरमाए मुंहिंजा सोना नबी मुंहिंजा दिलबर नबी हाणे छॾ पंहिंजे ॻोठ पाणे मके खे छॾे हिजरत करे यसरब ॾे वञ यसरब माना खर्चनि वारो शहर दुखनि जो शहर तकलीफ़नि जो शहर बीमारनि जो शहर ऐं अबाणो घर छॾणु ॾाढो ॾुखियो तव्हां ॻोठ जानिब चाचड़ में वेठा हुजे तव्हांखे पके में बंगलो मिले पोइ बि अबाणे घर यादि हूंदो नबी संगे मके खे छॾियूं पिया वञनि अखियुनि मां ॻोढ़ा वांदा वञनि अल्लाह बैतुल्लाह खे छॾियूं थो वञा जंहिं शहर में मां मुहम्मद अरबी नंढपण में गुज़ारियुमि अॼु उहो शहर छॾियूं थो वञा मुंहिंजो सुहिणो यसर ॾे पियो वञे जॾहिं यसर में पहुतो त मदीनो शरीफ़ बणिजी वियो उहे मदीने जा नौजवान पोड़ा नंढा वॾा ग़रीब मिस्कीन हुज़ूर जे इस्तक़बाल में बीठा आहिनि हर को चवे पियो अॼु मुहम्मद करीम जे दर जो मेहमान बणबो अॼु सुहिणो मुंहिंजे दर जो मेहमान बणबो मुसलमानो कलमे वारो पाक नबी जा दीवानो मिठे मुहम्मद अरबी ते कलमे पढ़ण वारो हर हिकु रस्ते ते बीहो त मां साईं खे पंहिंजे घर वठी वेंदुमि मां पंहिंजे साईं खे घर वठी वेंदुमि अबू अयूब अंसारी सहाबी गरीब हो मिस्कीन हो जंहिंजे घर में मानी जे वेले खारण जी ताक़त न हुई उहो बि चवे पियो जेकर हुजूर मुंहिंजे घर में अचे पंहिंजी कुराड़ी अम्मा पुछे थी पुट छो थो रोए अम्मा दिल थी घुरे त मदीने जो मीर मुंहिंजे घर में अचे मां कुराड़ी चवे थी पुट गणती न कर हिते मुसलो विछाए मां रब खां दुआ थी घुरां तूं रस्ते में बि हुजूर जो इस्तक़बाल कर इंशाअल्लाह मिठो मुहम्मद असांजे दर जो मेहमान थींदो वडेरा नवाब बीठा आहिनि सरदार बीठा आहिनि साईं असां ॾे हलो को हेॾो थो चिंबड़े को हेॾो थो चिंबड़े नबी से सभिनी खे ॾिठो त कंहिं ॾे वञो साईं ने फरमाया जे ग़रीबनि ॾे वेंदुमि अमीर नाराज़ थी वेंदा अमीरनि ॾे वेंदुमि ग़रीब नाराज़ थी वेंदा हिन ॾे वेंदुमि ही नाराज़ थी वेंदो साईं फरमाए त मां कंहिंजे घर में हलंदुमि मां उठड़ी जी बुहार उठड़ी जे मथो रखी थो छॾियां जंहिंजे घर उठड़ी वई मां मुहम्मद उनजे दर जो मेहमान बणा अची माण्हू साईं घरनि जे अॻियां सावा गाह अले छा छा रखियो उठड़ी मत गाह जी लालच पर होॾो कुराड़ी अम्मा हथ खई वेठी अल्लाह मिठो मुहम्मद करीम असांजे घर अचे चओ न सुभान अल्लाह ढरी आ यार
मुझे बीवाए जो आखिरी मस्तवा घरण वारो सुभान अल्लाह जो आवाज कच्चे के पत्थर के क्रॉस करे कादर खुरते पहुंचे तो मिठे मोहम्मद जा दीवाना आया सुभान अल्लाह जी कदर नथी पवे पर मरण का पर निग जो कदर पवई अज हथ खड़ो करे तो इंशाअल्लाह सुभान अल्लाह जा नारा हण दो ए सुभान अल्लाह जो सवाब मरण का पुण्य दरिंदो किताबन में के टुकड़ो बुजुर्ग अल्लाह जो वली ई कब्रिस्तान में गुजरो तो कब्र में कुरान जो आवाज उठण में आज मथो बी करे कब्र वारे के ओ कब्र वारा केतरो असो कब्र में थी वठी ई 1000 साल